सिकू इन्हीं हमरा के असांजे हवेले कर। सुठी गाल थी त असांजे मसले में न अच। भाऊ मूंखे बचाए ज़ाले मूंखे मारे छॾींदा। हिननि जे हवाले मूंखे न कजांइ। वरी भी चवाए तो त इन्हीं हमरा के असांजे हवेले कर, न त वॾो नुक़सान थींदो। जे तव्हां खे मां हमरा न ॾियां त पोइ तव्हां छा कंदव? तूं पंहिंजो पाण खे सम्झी छा थो सिकू? तोखे बाठा आणी इन खे वठी वेंदासीं। मां तो चवां त असांजे मसले में टंग न अड़ाए त सुठो थई। बस फिरू घणी बकवास न कर। अरे ॾिसोसि छा था वठोसि। सिकू तो खेल से रहता से अचोड़े। ॾे हवाल मीर कीअं वरी अचण थियो आहे? वतारे नी जे करे अचण थियो। असांजो दिलदार पैसा वठी हाणे नथो ॾिए। असां इन जे करे तव्हां ॾे वतार तव्हां उन खे हिदायत कयो त पैसा ॾिए असांखे। बाबा छाजे करे नथो पैसा ॾिए? छो नथो ॾिए? पैसा आहिनि घणा? वतार इन्हनि ॾे एतिरा पैसा बि न आहिनि। कुल 5 लाख रुपया आहिनि। वतार असां नथा चाहियूं त को असांजो पैसनि जे करे झेड़ो थिए। उन करे तव्हां ॾे हली आया आहियूं त तव्हां असांखे ठाहे छॾियो। बाबा उन पैसा वरिता आहिनि त छो न ॾींदो पैसा? मां घुरायांसि थो उन खे हिते, उन खां पुछां थो, पोइ तव्हांखे मां ॿुधाईंदुसि। वतार पैसा उन्हनि न आहिनि वता। पैसा वता आहिनि गुलण ज़ामिन पहिला दिलदार। वतार असांजे ज़ामिन पहिला दिलदार। असां गुलण सां न ॼाणियूं। असांखे दिलदार पैसा ॾींदो। बाबा तव्हां टेंशन न कयो, मां हुन सां ॻाल्हायां थो। जेका वर्दी ॾिनई मां उहा तव्हांखे ॿुधाईंदुसि। ठीकु आहे न? ठीकु आहे वतार, असांखे तो में इहा ई उमेद हुई। गुलण भला इन्हनि जी तोसां कहिड़ी दुश्मनी हुई तुंहिंजी कढ पिया? सिकंदर असांजी तिन्हनि सां का बि दुश्मनी न हुई, पर असांखे पंहिंजी मजबूरी माराए थी। तोखे वरी कहिड़ी मजबूरी हुई? सिकंदर अॼु मुंहिंजी बार सां वेह त मां तोखे कहाणी ॿुधायां। सिकंदर असांखे मजबूरी इहा हुई जो असांजो नंढो भाउ बीमार हुयो। असांखे पैसनि जी तमामु सख़्तु ज़रूरत हुई। असांजी केर बि मदद न करे पियो। जंहिं ॾे वञो पिया उहो वापसि मोटाए छॾे पियो। पोइ अधे वॾे मूंखे मोकिलियो दिलदार ॾे। पोइ हिननि वटि मूंखे पैसा न मिलिया। एतिरो क़दुरु त मां हुननि खे मेड मिनत बि कई। पोइ हिननि चयो हिकु दोस्त आहे, मां हुनखां तव्हांखे पैसा वठी ॾियां। हिरल जंहिं कमला तोखे मां मोकिलियो
उन कम जो छा करे आए? ॿुधाए छो नथो? हेठि मूं छो आयो थी? अदा गुलण खे असां ॾाढो टोड़ायोसीं पर विच में सिकू अची वियो। सिकू अची वियो? हा दा, सिकू असां सां जहिड़ो कयो आहे ऐं उन्ही गुलण खे बचायो आहे। सिकू जी एतिरी मजाल जो मुंहिंजे ॿाहिरनि सां विड़ियो आहे। अदा सिकू असांजे हर मसइले में टंग अड़ाए थो। अॻे बि असांखे तव्हां झलियो आहे, सिकू जा वॾा सिंग निकिरी आहिनि। हा दा, सिकू असांजे हर मसइले में टंग अड़ाए थो पियो। हिरल पठान नज़र नथो अचे। अदा असांखे हिते मिलणो, इन्हीअ करे असां उनखे घर मोकिले छॾियो। दिलदार मुंहिंजे साम्हूं हुन दोस्त सां राब्तो कयो, पोइ हुननि बि चयोसि त मूंखे ज़ामीन खपे। मां हुनखे सुञाणा ई नथो हिननि खे पैसा कीअं ॾियां। पोइ आख़िर छा थियो? तोखे हितां पैसा मिलिया या न? पोइ दिलदार हुनखे चयो त हिन माण्हू जो ज़ामीन मां आहियां। पोइ उन ई मूंखे 5 लाख वठी ॾिना। मां पंहिंजे भाउ खे कराची इलाज लाइ खणाए वियो। पोइ मां हुते वञी पंहिंजे भाउ जी ऑपरेशन कराई। पोइ हाणे नंढड़े जी तबियत कीअं आहे? हुनजी ऑपरेशन नाकाम रही। हू हाणे हिन दुनिया में न आहे रहियो। दिलदार जा ॿाहिरि तुंहिंजी कढ छो पिया? हुननि खे कर्ज़े वारा पैसा अञा न आहिनि मिलिया। टाइम कॾहिं थी चुको आहे। सिकंदर हुननि खे बि अॻियां जवाबु ॾियणो आहे, छो जो बि ज़ामीन हुया। पहिरियों बि हिननि खे बच करे कोन छॾींदो न। ज़रूरु हुननि बि 5 लाख भरिया आहिनि। त पोइ बाबा उनखे पैसा ॾियो न। सिकंदर असल ॻाल्हि इहा आहे त मां हुन डॉक्टर जी कढ आहियां जंहिं डॉक्टर मुंहिंजे भाउ जी ऑपरेशन कई हुई। त पोइ तूं डॉक्टर जी कढ छो आहे? अञा पुछी थो त मां हुन डॉक्टर जी कढ छो आहियां। 5 लाख रुपया वरिता अथसि, पोइ बि ऑपरेशन ग़लति कई अथसि। जेसीं ताईं मां डॉक्टर खां 6 लाख न भराईंदुसि न, एतिरे ताईं मां दिलदार वारनि खे पैसा न ॾींदुसि। जॾहिं तूं डॉक्टर खे 5 लाख ॾिना त पोइ उन खां 6 लाख छा जा वठंदे? 6 लाख तॾहिं वठांसि थो त 5 लाख दिलदार वारनि खे ॾींदुमि। बाक़ी लख त मुंहिंजो हक़ आहे न। गुलण, मां तोखे बचाए वॾी ग़लती कई आहे। तोखे पादर हणे न, तुंहिंजो दिमाग़ पोइ ठिकाणे ते अचे हा। जेसीं ताईं मूंखे डॉक्टर खां पैसा न मिलंदा आहिनि, पोइ एतिरे ताईं मां बि हिननि खे पैसा न ॾींदुमि। पोइ जहिड़ो आहे त जहिड़ो ई सही। जे हाणे आया न, सॼे ॻोठ में भॼाए भॼाए जो हुननि खे न मारियो। मुंहिंजो नालो बि गुलण न आहे। हाणे छॾ कार खे उथ त मूंखे घर पुॼाया। गुलण, मां तोखे छो पुॼाए अचां घर? मां इन करे चाहियां थो त मूंखे घर पुॼाया। हू निभागा घर न विया हूंदा, वरी न जहिड़ो थी पए। मां नथो चाहियां त हू मुंहिंजे हथां मरनि। गुलण, हाल फ़िलहाल तूं हलियो वञ घर। जेकॾहिं तुंहिंजे साम्हूं अची आहे त मां वेठो आहियां। ठीकु आहे सिकंदर, पोइ मां हलां थो। सभ खां पहिरियां गुलण खे हथु कयो, छो त मीर भाउ भेणियूं बीठो आहे। ठीकु आहे दा, जेका तुंहिंजी सलाह। जे सिकू असांजी वर चढ़ियो हट कोन कंदासीं। जीअं तोखे सम्झ अचे थी उहो ई कर, पर कहिड़ी बि हाल में, कहिड़े बि हाल में गुलू खे हथु कर। दिल ते हुकूमत कंदो हुए उहो टाइम हुयो ॿियो। दिल ते हुकूमत कंदो हुए उहो टाइम हुयो ॿियो। हाणे न हुज कर मूंसां तूं पंहिंजी औकात में रहो। हाणे न हुज कर मूंसां तूं पंहिंजी औकात में रहो। दिल ते हुकूमत कंदो हुए उहो टाइम हुयो ॿियो। हाणे न। अरे मुंहिंजा भाउ फनकार हले छो अदा ॿुधाए त सही न, छो बंदि थी आहे? माफ़ कजो अदा, मां तव्हांखे कोन ॾिठो। रस्ते ते वेही गाना करे थो
ये तो 12 बच्चो गुजरे तो कहिया कोने। अदा मां तो ॾे नज़र फिराई रस्ते सां कोई न ॾिठुमि तॾहिं करे मिड़ई टाइम पास कयां पियो। तव्हांखे ॾिसां त असुल न कयां। जबल तू हिते वेठो छो आं? अदा ईअं मिड़ई ज़मीन ते निकिरी आयुसि। ऐं अदा तूं किॾां वएं? जबल मां दिलदार जे कढ अञा पैसा न आहिनि मिलिया? अञा नथो ॾे भागो इन्ही से फसजी आऊं। मां तोखे चयो हुअमि त ज़ामिन इन्ही खे न कर। मूंखे कड़ी ख़बर दिलदार अहिड़ो सुञो निकिरंदो जो पैसा न ॾेई सघंदो। अदा इहा ग़लति ॻाल्हि आहे। पैसा की न ॾींदो, ॾे इजाज़त, विझा ॾंडे में हथ, पाण ई पैसा पुॼाए वेंदो असांखे। सम्झे छा थो पंहिंजो पाण खे? पैसा खाई सरियाम वतवा घुमंदो, जॾहिं वञेसि मोटाए छॾे थो। बस हाणे बस थिए तो ठोको उथण हलूं घर। अदा तो पैसनि जो बंदोबस्त कयो या न? तोखे वरी केॾे खां वठी कर्ज़े जी गणती थी आहे। अदा कल्ह खां वठी मूंखे गणती थी आहे कर्ज़ ॾियण जी। कल्ह खां वठी तोखे कहिड़ी गणती पई आहे कर्ज़े ॾियण जी? अदा 3 माण्हू जॾहिं लठनि सां कट लॻंदा त पोइ गणती त थींदी न। 3 माण्हू? कहिड़ा 3 माण्हू? अदा ये दिलदार वारा ॿियो वरी कहिड़ा माण्हू ईंदा असांजे गॾु? छा दिलदार वारनि जी एतिरी हिमत थी वई आहे? अदा थधो थी अदा कर्ज़ो हिननि जो वरी विढ़ो बि हुननि सां। अदा जे विढ़णो हुजे त मां हुतां भॼां छो आहे? हुननि खे हुते साटो न ॾियां मां। अदा मां त हुननि सां विढ़ण जे लाइ तयारु थी वियो, पर पोइ सोचियुमि त पैसा बि हिननि जा साटो बि हिननि खे ॾियां, पोइ त मां जुती हथ में खणी भॻुमि। गुलाणा वाक़ई असांखे हाणे पैसनि जो बंदोबस्तु करिणो पवंदो, इन ई में असांजी भलाई आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम बोतार। छा हाल आहे मीर? ख़ुशि आहियो? ख़ैर लॻो पियो आहे न? ख़ैर अदवाइन ॿियो ख़ैर ख़ुशि आहे? जी बोतार। बाबा मां उन ॾे माण्हू मोकिलियो हो, हू मूं ॾे कोन आयो, पर मां उन सां फ़ोन ते राब्तो कयुमि त हू मूंखे चए पियो त इन्हनि जा पैसा मूं ॾे आहिनि न मां ई ज़ामिन आहियां। बोतार दिलदार खे घुराए असां बि ईंदासीं, रूबरा ॻाल्हियूं थींदियूं ॾिसूं था त कीअं नथो ॾे पैसा। वरी बि तव्हां चओ था त उनखे घुरायो, जॾहिं मां उन ॾे माण्हू मोकिलियो हू मुंहिंजे नियापे ते न आयो, मुंहिंजी इज़त न कयईं, त पोइ अहिड़े माण्हू खे कीअं पंहिंजे बंगले ते घुरायो? असां बोतार तव्हांजी इज़त रखीसीं ऐं तव्हां वटि हली आयासीं असां। हाणे जी तव्हांजो हुकुम हुजे बोतार। बाबा मां उन खे सम्झायो पर हू मुंहिंजो चवणु न वरितईं। हाणे तव्हांखे मुंहिंजे तरफ़ां इजाज़त आहे, जहिड़े तरीक़े उन खां पैसा वठो, मां तव्हांखे कुझु न चवंदुसि। मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे फुल इजाज़त आहे, ठीकु आहे न बाबा? ठीकु आहे बोतार, असां उन खां पंहिंजे हिसाब सां पैसा वठंदासीं। ठीकु अल्लाह हाफ़िज़। ठीकु आहे बोतार। ठीकु। बादल मूंखे शहर ॾे कमु आहे, तूं ॻोठ वञ, मां शहर ॾो थी अचां। हा ता ठीकु आहे, पर मोटण जी कंजांइ। ठीकु आहे मां मल्हाए थो मोटी ईंदुसि।
तू हाणे मूंखे ॿुधाए पैसा ॾींदो या मार खाईंदो? असांखे पैसा मिलंदा त तव्हांखे ॾींदासीं न। हेस खे ना करे आओ, तव्हां अहिड़ा ठौका आहियो। जेकॾहिं सुभाणे ते पैसा न मिलिया न तव्हांजो इहो ई असरु हूंदो। वञी ॿुधाए पंहिंजे भाउ खे त जब्बल ऐं मीर मूंसां विढ़िया आहिनि, पैसनि जी घुर करनि पिया। हल हल वञी पंहिंजे भाउ खे सलाम ॾिजांइ मुंहिंजा। हल जबल। ज़हीर तोसां ये शर के क्यों केर विड़ियो तोसां? अदा ये जब्बल ऐं मीर जा कम नी मूंसां विढ़िया नी। छा वीर ऐं जब्बल जी या मजाल जो असांजे भाउ सां विड़िया आहिनि? बादल हाणे विझणो पवंदो असांखे नंढे में हथ। हल दादा साईं सां मिली करे ॾियूं था वञी असां उन्हनि खे साटो। हाणे पैसनि खां उन्हनि खे जवाबु आहे। हल दादा साईं सां मिलूं था हली। अच ॾिसां ख़ैर ताईं अचण साईं मूंखे हमार लस कयो अथई। अरे पैसा खाई हाणे मस्तियूं थो करी? तुंहिंजो दिमाग़ त ख़राब न आहे। तूं वञी ज़ामिन सां ॻाल्हाए, मासां छो अची विड़ियो आहे? तूं बि घणो कुझु न थी त असां तोखे छॾे ॾींदासीं। तोखां बि पलांद ॻाए वॼाए वठंदुसि। ख़बर आहे तूं केतिरो ठाहको आहीं। जेकॾहिं सुभाणे त असांखे पैसा न मिलिया सुख जो साह न खणी सघंदो न। अॼु त मां वञा थो पर सुभाणे पैसा असांखे घर वेठे मिलनि, न त पोइ असांजी ख़बर अथव। अवड़े हो ख़बर अथव खून करे पोइ मानी खाईंदा हो। पिरल ख़ैर त आहे करे भई थो अचे थो। अदा दिलदार जब्बल ऐं मीर जी एतिरी मजाल थी आहे। अॻे ॾींहं बि असां सां विड़िया आहिनि ऐं हाणे बि असां सां विड़िया आहिनि। कंहिंसां विड़िया आहिनि पिरल? अदा दिलदार मूंसां विड़िया नी, मूंखे ठोड़ा ठोड़ा कुटियो अथऊं। अदा मां उन्हनि खां बेस्ती जो पलांद वठण थो चाहियां। पिरल हाणे इहे किथे मिलंदा? अदा इन कमीने जी मूंखे ख़बर आहे त किथे किथे धिका खाईंदो आहे। त पोइ हलो।
तू केर थींदो आहे मूंखे रोकण वारो? हाँ पठो थे बस दिलदार तू तो समझ वारो आ न इतने जो इतने खत्म कर कहानी के सिकंदर मां भी इहो ई चवण थो चाहियां त हिते दुश्मनी ख़तम थिए पर नंढा आहिनि छा कयूं इन्हनि खे तोखे ई समझणो पवंदो दिलदार तू इन्हनि जो वॾो आहे इन्हनि खे तोखे ई रोकणो पवंदो ही ग़लति क़दम न खणनि इन दुश्मनी में कई ॻोठ तबाह थी वेंदा इन खां बहितर इहो आहे त हिक ॿिए सां भाकुर पाए खीर खंड थी वञो हाँ सिकंदर मां भी इहो ई थो चवणु चाहियां नंढा मुड़ुसनि इन्हनि खे का एतिरी ॼाण न आहे इन्हनि जे मथां तूं ज़ोर रख तूं जो ई ठहे थो असांजो चवण न वठंदा सिकंदर मां भी इहो ई चवणु थो चाहियां सिकंदर पैसा जे असांजा भाउ मुंहिंजे खे कुटियो अथनि बेस्ती जा प्लान मां पाण वठंदुसि बस मां चवां थो बस मां इहा ॻाल्हि चवां थो तव्हांखे मां ठाहिण आयो आहियां रहण न आयो आहियां सुठी ॻाल्हि इन में अथव पाण में भाकुर पाए खीर खंड थी वञो ठहण आयो न 5 लख रुपया वठी ॾियनि खां मीर कुझु सबर खां कमु वठ हिन जी ज़िमेवारी मां थो खणा तोखे 5 लाख टाइम ते मिली वेंदा मां इहो ई चवणु थो चाहियां हाणे तव्हां पाण में भाकुर पाए खीर खंड थी वञो असां भाकुर कोन पईंदासीं सिकू असांखे जेसीं ताईं पैसा न मिलंदा असां भाकुर कोन पाईंदासीं ना जबल ईअं हरगिज़ न थींदो जीअं तूं चवें थो ईअं थींदो त पोइ झेड़ा थींदा नुक़सान थींदा ॻोठ वैरान थींदा सिकंदर पैसा जॾहिं मां ॾियण जे लाइ तयारु आहियां त पोइ हेठि पाण में छो था विढ़नि त पोइ ठीकु आहे हाणे तव्हांखे जबल ऐं मीर ॿुधो हाणे तव्हांखे वञिणो पवंदो झेड़े जी का बि ज़रूरत न आहे हली पोइ बाबा सिकंदर मुंहिंजे भाइरनि सां विड़िया न जैसी कई अथऊं पैसा मूंखां घुरनि हा न मां वठी आयो हुउमि पैसा ना दिलदार ना झेड़े खे वधाइण जी का बि ज़रूरत न आहे मां तोखे जॾहिं चवां थो तूं बाबा हलियो वञ तव्हां जबल हलिया वञो त पोइ ठीकु आहे जीअं तव्हांजी सलाह ठीकु आहे महिरबानी बाबा तव्हांजी झेड़े जी ज़रूरत न आहे हलिया वञो सिकंदर पैसा जॾहिं मूंखे डॉक्टर ॾींदो तॾहिं ई ॾींदो माने न कुलण हर भेरे डॉक्टर खे विच में आणी थो डॉक्टर जो हिन में कहिड़ो कसूर आहे सुबुह के सिज में दिलदार खे पैसा मिली वञनि मां ॿियो कुझु ॿुधणु नथो चाहियां जेकॾहिं हेॾे होॾे कई हुई मां बि चवां थो जेकॾहिं दिलदार खे पैसा न ॾिनई नए सिज ते नवां मोचड़ा लॻंदई इन में सुठो थी तूं पैसा पहुचाइजांइ ठीकु आहे सिकंदर मां हाणे डॉक्टर जी गॾु भाउ ॿारियां थो वरी डॉक्टर जी गॾु भाउ ॿारींदी अञा